सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात कारणु हुआ सख़्त मुतासिर। अक्टूबर ताईं बरसात जी अॻकथी थी। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात सबबि कारणु हुआ सख़्त मुतासिर थियो आहे। मीरपुर ख़ासि, टंडो अलियार, टंडो आदम, टंडो मोहम्मद खान, बदीन, मटियारी, शहदादपुर, सजावल, सांगड़, टंडो आदम समेत मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे, जंहिं सबबि केतिरनि इलाइक़नि में बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। मौसमियात खाते मुताबिक़ कराची में 2 अक्टूबर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जामशोरो शहर ऐं भरे पासे वारे इलाइक़नि सूधो ज़िले जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। जामशोरो ऐं कोटड़ी में तेज़ हवाउनि सां बरसात हलंदड़ आहे। जबलनि मां निकिरंदड़ बरसाती नालनि सबबि हेठां वारा इलाइक़ा पाणी में अची विया आहिनि। बरसात सबबि बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे ऐं जामशोरो शहर सूधो भरे पासे जे शहरनि ऐं ॻोठनि में हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि।